मलूका हिन सां ॻाल्हि त न कई आहे निभागी? चांहि पीअंदी आहे कि न बोतल? कुझु बि न। मां अञा हाणे ॿारनि खे ट्यूशन पढ़ाई ऐं चांहि जो कोप पी पोइ आई आहियां। न न, ईअं त मां कोन छॾींदीमांइ। पहिरियों दफ़ो आई आहियां असांजे घर, कुझु थी वञे। चङो भले चांहि ई पीआरियो, पर थोरी घटि मिठी हुजे। छा आहे त मां थोरो डाइटिंग ते आहियां। डेटिंग असरु नथी कराई छा? छो? माशाल्लाह, डेटिंग खां पोइ बि हिते लॻी पई आहे। अञा हाणे ई स्टार्ट कई आहे, वरी जेसि ताईं वाज़े फ़र्क़ु अचे। मां मज़ाक न आया आहे, मुंहिंजो दिलि में न कजांइ। न न, का ॻाल्हि न आहे। चिंटू बि अहिड़ो ई आहे, माना तव्हां ते वियो आहे न। न, इहो शौदो पीउ ते आहे। पिणसि खे बि 12 ई महीना इहो सूंड हूंदो आहे बूथ ते। अच्छा अच्छा, मां बि यको सोचां पई त मां तव्हां ॾे ईंदसि। शायदि त चिंटू पढ़े नथो, वरी होमवर्क बि नथो करे अचे, त वरी क्लास में जेको क्लास वर्क ॾियांसि थी न, उहो बि नथो करे। वरी हरकत अथसि, हर हुन सां विढ़ंदो, हर हुन सां विढ़ंदो। कंहिंखे धकु थो हणे, कंहिंखे चक थो पाए, कंहिंखे चंबो थो हणे। तॾहिं मूं सोचियो त तव्हां ॾे अचां। ओ मिस, इहा हिननि जी ख़ानदानी रग आहे। मां मोचड़ो खणंदसि न पढ़ाई खां त इहो भॼी वेंदो। असुल ई चवणु नथो वठे मुंहिंजो। मां ज़ाइफ़ा माण्हू घिटी में जे कढायां, इहो ड्रिक आहे हिनजी। हिकु दफ़ो लवड़ करे थी सोटी हणांसि, हिरास में वञी वाह में किरियो, निरड़ वारो धकु लॻुसि। पोइ त मां पछतायां पई। मां चयो छो वयसि हिन जे कढ, सूअर प्यारो बि त आहे न। जे कुझु नथी चवां त इहो ॾिसे थी पाण त चवण में ई नथो अचे। हिन जो फादर हिन ते सख़्ती नथो करे छा? फादर माना कीअं? वालिद हिन जो, पीउ, पिणसि तव्हांजो मुड़ुसु। मिस, मां छा चवां? पीउ न अथनि, हिकिड़ो बहुशो आहे। ॿारनि सां सफ़ा दिलचस्पी न अथसि। सुबुह जो उथी वेंदो, कमुकारु करे वरी होटल ते कॾहिं दिलि जले ॾिसे, कॾहिं मद्रासी फिल्म, कॾहिं इहो सिंघ में। घर अचे वरी ईअं रोब कंदो ॼण मुल्क फतह करे आयो आहे। पोइ तव्हां अहिड़े सां शादी छो कई? माउ पीउ ज़ोरी परणायो मिस। मां त ॾिठो बि न हो त मोतबर जी घाड़ कहिड़ी आहे। निरड़ में हणी छॾियऊं। शादी राति मूंखे चवणु लॻो, छोरी घूंघट मथे कर। मां शर्म में मथे न कयो, मूंखे चंबो ठकाओ करे कढाई। ईअं छो? चए तूं अॼु ई मुंहिंजे चवण में न आहे, सुभाणे तूं कहिड़ा मूंखे पटका पाराईंदी आहे। ओ माई गॉड, पोइ तव्हां हिन शख़्स सां कीअं था हलो? बसि ज़हरा जो डुक पीतियूं वेठी आहियां, का वाह न आहे मूंखे। मां ॾाढी ॾुखी थी मिस फारिया। तुंहिंजी जवानी जो कसम आहे, हे ॿार था मूंखे अॻियो अचनि, न त कॾो को मां घर छॾे हली वञा। कुझु खाईंदीअ त दवा बि खाईंदीअ न। हो चाची, मूंखे का शइ नथी वणे। आई नेराणे त दवा न खाराईंदसि न तोखे। काओ ॾींहुं आहे पई आहे, न खाए थी न पीए थी। मूंखे कुझु वणे त खावां न। वणंदी त दवा बि न आहे। हड़सा का माण्हू ज़हर जा फक था हणनि। मां ईअं ई ठीकु थी वेंदसि। इहो जेको ज़िद अथव न, मरंदव पर ज़िद न छॾींदव। चओ त हाणे मुंहिंजी बीमारी खां बेज़ार छा? बीमारी खां बेज़ार नयूं थिया, तो वारे नी ज़िद खां बेज़ार थियाऊं। घर न कजांइ शौदी, घर न कजांइ। उन महिल सम्झायो मां त छोरी मुड़ त ॾाखट पई ॾेई। मुंहिंजा तोरियल तकियल हा इहे माण्हू। तूं अलाए छो पंहिंजे पेर ते पाण कुआड़ी आहीं। हो बि मागे ॾुकाइनि, तूं बि मागे दड़का ॾे। मां वञा त काॾे वञा? टके जी ॻाल्हि त तुंहिंजो इहो थेलो तयारु आहे। अकुल सिख, शादी थी आहे तुंहिंजी, निकाह थियो आहे, सवें माण्हुनि शिरकत कई आहे। गुॾे गुॾी जो खेल थोरी आहे त तूं अॼु हा कई सुभाणे मोटी आई आहीं। मूंखे जीअण नथी ॾे मोरा, मां छा कयां? मुक़ाबिलो कर, थेलो खणी आव न कर। महीने में 2 दफ़ा रुसी ऐं पेके हली थी अचे, सुभाणे रोशू कढी छॾई, काॾे वेंदी आहे? असां त तोखे कोन पालींदासीं सॼी उमिरि। मां हाणे मोटी कोन वेंदसि। मोटी कीअं न वेंदी आहे? हिन घर में हाणे तुंहिंजो को अमल दख़ल न आहे। धीअ भली ॾुखी हुजे, आई ॾुखी आहे सुखी आहे, घर इहो थी। पाण में वञी ठहो। असां तव्हां घर भातियुनि जे विच में न ईंदासीं। परणाए ॾिनोसीं, असांजी दावा टुटी। मार असुली दिलि ते ॾेसि। अॼु हेतिरो आहे जो मुंहिंजे चवण में न आहे, सुभाणे जवान थियो त हिते हथनि मां ई निकिरी वेंदो।
असां त पंहिंजी तरफ़ां कोशिशि कयूं था, तव्हां बि घर में चवंदवसि न त असरु थींदुसि। मां वस थी कयांसि मिस, मुंहिंजी हिकु नथो ॿुधे। पढ़ाई जी मूंखे बि ख़बर कोन थी पए जो कॾहिं ज़िंदगी में स्कूल जो बूथ बि न ॾिठो आहे। पाण त न पढ़ियासीं, अंधनि जे मिसल आहियूं। चऊं था हे पढ़ी पवनि बि असां लखु खटियोसीं। इहो त आहे, ट्यूशन ॾियारायोसि न, काफ़ी ॿार ट्यूशन पढ़ी करे होशियारु थी विया। कूड़ न हणंदसि तोसां, पर ट्यूशन असांखां चढ़ियल आहे। कंहिंजी स्कूल में बि अलाए कीअं था पढ़ायूंसि। महीने जा शुरू वारा ॾींहं त स्कूल में सर लेनिन में ॿाहिरि बीहारींदो अथसि फीस जे करे। सॼो हवालु ॾींदो आहे न मूंखे, नंढिड़ो न ॾिसेसि, वॾो दिमाग़ु अथसि, अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे जो परेशान थी वञे। घणा ॿार आहिनि तव्हांखे? 2 पुट आहिनि, दुआ कर त हिकिड़ी धीअ बि थिए। ॻोठनि में त अक्सर मायूं धीअर न आहिनि चाहींदियूं, पोइ तव्हां कीअं? मुंहिंजी जाहिलाना सोच न आहे न मिस। मां चवंदी आहियां धीअ रहमत आहे। जेतिरी धीअ खे सट थी अचई न मिस, ओतिरी पुट खे नथी अचई। औरत जी दिलि नरम थी थिए न। असांजे पाड़े में हूंदी मासी रहमत, 7 पुट हुआ माई खे, 7, हिकिड़ी धीअ हुअसि। पोइ पुट जो परिणिजी विया त सभु धार धार थी विया। माई वीचारी अकेली थी वई। पोइ धीअ परिणियल धीअ उतां अचे, हिनजी ख़िदमत कंदी, हिनखे ख़र्चु पको ॾींदी, वींजारे वञेसि, लटो कपिड़ो धोई वञेसि। तेलो चवंदी आहे त हिकिड़ी धीअ हुजे। अलाह ॾींदव। तोखे घणा ॿार आहिनि? मां अञा वेठल आहियां, दुआ कयो त को सुठो रिश्तो मिले त मां बि शादी कयां। अलाह ॾींदुई, फाटू खाईंदी त ख़बर पवंदी न त कहिड़ो मुड़ुसु थी ॻोल्हे। जॉब हुजेसि, नंढी फैमिली ऐं पढ़ियल लिखियल हुजे। उमिरि घणी थी? तव्हांखे घणी थी लॻे? 30 खां त मथे आहे? न 21 आहे। ॾिसण में थोरी वॾी लॻंदी आहियां पर आहियां न। आई एम जस्ट 21। छॾे न पकाई, 2-3 साल वधाए मुंहिंजे सिर जे करे। 23 सही आहिनि, थोरो मथे। पुलिस तव्हां न मुड़ंदव। 25 प्लीज़ हाणे मूंखे न चइजो वधाइण लाइ, अॻिते गुंजाइश न आहे, बसि हिते ई बीहारियोसि 25 ते। 5 मां थी मिलाया न, 30 बसि। इहे त इलाही आहिनि, कुझु घटि कयो। न एतिरो सही आहे, मुंहिंजे सिर जे करे मिड़ी। हा ये 30 आहे, सही आहे। वास्ता तोखे रब जा ॾिना, वास्ता तोखे अल्लाह जा ॾिना। पाड़ो छॾे न वञ, सुहिणा लॾे न वञ। छॾे वियो आहे कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे, मौला हलाए थो हलाला। छॾे वियो आहे कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे, मौला हलाए थो।